ऐं सभु शइ तक़वा में आहे। इज़त तक़वा में आहे, शोहरत तक़वा में आहे, सुकून तक़वा में आहे। न इज़त बादशाहत में आहे, न इज़त कंहिं वॾे मनसब में आहे, न इज़त जाहो जलाल में आहे। अचो अलाह खां पुछूं था त अलाह साईं तुंहिंजी नज़र में इज़त वारो केरु आहे? बादशाह आहे, वॾो मनसब आहे, पैसो आहे या कुझु ॿियो आहे? त अलाह साईं फरमाए थो इन्न अकरमकुम इंदल्लाहि अतक़ाकुम। त मुंहिंजी नज़र में, अलाह जी नज़र में मयार कहिड़ो आहे इज़त जो, बुलंदी जो? इन्न अकरमकुम इंदल्लाहि अतक़ाकुम। मुंहिंजी नज़र में इज़त वारो उहो आहे जेको तव्हां में परहेज़गार। बसि न इन में कंहिं ज़ात जो ज़िक्र आहे, न इन में कंहिं मनसब जो ज़िक्र आहे। पूरो क़ुरान पढ़ो तव्हां, न इन में कंहिं उहिदे जो ज़िक्र आहे, न इन में कंहिं क़ौम जो ज़िक्र आहे। अलाह साईं हिकिड़ी आयत में इहे सभु इंसान जे ज़हन खे क्लियर करे छॾियो त बाबा कोई केॾो बि वॾो अज़ीम ऐं मोतबर छो न हुजे इंसाननि जी नज़र में, मां रब जी नज़र में अज़ीम, मोतबर, मोतमद ऐं इज़त वारो उहो आहे जेको तव्हां में परहेज़गार आहे। पोइ छो फ़क़ीर छो न आहे, ग़रीब छो न आहे, पर उन जी मुंहिंजे रब जी नज़र में वॾी इज़त ऐं मक़ाम आहे।